उहो मूंखे शारीरिक तरीक़े सां अहिड़ो कोन मारींदा हुया, पर उहो हमेशह धमकाईंदा हुया। मूंखे यादि आहे उन जी पंहिंजी मुठी मुंहिंजे शिकिल जे साम्हूं अची रही जंहिंमहिल बि मां कुझु ईअं कंदी हुयमि, ऐं अॼु जे ॾींहं ताईं सही कोन सघंदी आहियां। अगरि कोई पंहिंजो हथु मुंहिंजी शिकिल जे पासे में आणींदो आहे, मां ईअं चवंदी आहियां, ईअं न कयो। उहो हिकु नियंत्रण हुयो, सभु कुझु उन जे तरीक़े सां। जेको बि शोषण करण सां गॾु मुंहिंजो पीउ कयो, उहो हर शइ ते काबू कंदा हुया। असांखे उहो पसंदि कोन हूंदो हुयो, पर उहो हमेशह ईअं ई कंदा हुया। सुम्हो त सुम्हो, टीवी ॾिसो त ॾिसो, खाओ त खाओ, उन्हनि जे चुटकुलर ते खिलणु। उहो हमेशह गुस्से में रहंदो हुयो। असांखे डपु लॻंदो हुयो। इहो हिकु ॿी ॻाल्हि आहे कि मूंखे हाणे बि विरोध करणो पवंदो आहे ऐं मां कंहिंसां गॾु हूंदी आहियां ऐं जंहिंजे करे मूंखे क़रीब आहियां, मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां छा कयां, पाण खां इहो चवणो पवंदो आहे ऐं चवंदो बी 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 बी। इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे प्रभु जी, तव्हां वटि चुनाव आहे। तव्हांखे प्रतिक्रिया करण जी ज़रूरत कोन्हे, तव्हांखे प्रतिक्रिया कंदे पकड़णु, उहो पुराणी आदतुनि खे हिसाबु लॻाइणो आहे कि तव्हां कमु करे था सघो। मां हुन जे करे पंहिंजे पाण खे शर्मिंदा कयो। मूंसां गॾु जेको थींदो रहियो, मां अकेलोपन महसूसु कयो, उहो मूंखे अॻियां वठी वियो। जॾहिं मां जवान हुयसि, जाते उहो खोड़ नशा कंदो हो, ऐं हुन खां पोइ गाॾीअ जे पुठियां वारी सीट ते हिकु पुलिस वारे हुनखे पकड़े वरितो। मां सोचियो आख़िरकार मुंहिंजी मदद लाइ केरु आयो। मां ॾाढी ख़ुशि थियसि। पर उन मुंहिंजे पीउ सां गॾु गाॾी जे ॿाहिरि थोरी देरि ताईं ॻाल्हाई ऐं पोइ चयईं, मां हुनखे चयो तूं मुंहिंजी रिश्तेदार आहीं, हुन वादो कयो आहे त तूं असांखे वञणु ॾींदे अगरि मां हुन सां गॾु सबाको करणु ॾींदमि त, इन करे उहो असांखे वञणु ॾींदो ऐं तोखे इहो ई करिणो पवंदो। प्रभु जो धन्यवाद, उनखे रेडियो ते फ़ोन अची वियसि ऐं मां बची वियसि। जाम दफ़ा रिश्तेदारनि खे ॿुधाइण जी कोशिशि कई, उन्हनि सभिनी चयो मूंखे हुन ते विश्वास कोन्हे, छो त उहो विच में नथा पवणु चाहिनि। हिकु दफ़ो मुंहिंजी माउ हॉस्पिटल में हुई, तॾहिं मुंहिंजे पीउ खे उनखे ॿुधायो कि इहो सभु मूंखे कहिड़ो ख़राबु लॻंदो, उन जी अनुभूति मां निकिरण जे लाइ। ऐं पोइ मूंखे जेतिरी थी सघे हिमत करे उनखे चिटी में सभु करण लाइ बंदि करणु चवणो हुयो। उहो राति जो कमु कंदो हुयो, अधु राति जो घरु आयो ऐं ॾाढो गुस्से में हुयो ऐं बेसर पेर जूं ई ॻाल्हियूं कंदो हुयो। हिन करे मूंखे डप जे करे उन सां माफ़ी घुरणु पई हुई। मां इहो कयो ऐं आख़िरकार मूंखे इहो करिणो पियो। खोड़ माण्हुनि सां मदद घुरणी पई ऐं सम्झी वियमि कि कोई मुंहिंजी मदद कोन करण वारो आहे। पुलिस मुंहिंजी मदद कोन कंदो, रिश्तेदार मुंहिंजी मदद कोन कंदा। मूंखे हिकु ॻाल्हि यादि आहे जेकी मुंहिंजे लाइ सभिनीनि खां किनी ॻाल्हि हुई। उहा हिकु जॾहिं मां अहिड़ी थी वई हुयमि कि मुंहिंजो पीउ हर आर्तवार ॾींहुं मूंखे वठी वेंदो हुयो गाॾी सेखारण जे लाइ। उहो सभिनीनि खां घटिया जॻह जाते मूंखे वठी वेंदो हो, उहो करण लाइ जेको हुनखे मूंसां गॾु करिणो हूंदो हो। उहो जॻह ते उहो क़ब्रिस्तान हूंदो हुयो। उते वञी करे अगरि कोई हुते अची वेंदो आहे त असांखे निकिरी करे नाटक करणो पवंदो आहे त असां क़ब्र था ॻोल्हियूं। सचपच ॾाढो 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 घटिया हो। उहो राति जो ट्रक मैकेनिक वांगुरु कमु कंदो हो त सॼे हफ़्ते में आख़िर में उन सां निपटणो पवंदो हुयो। मूंखे सचपच स्कूल जी छुटी न वणंदी हुई। स्कूल वञणु जाम दफ़ा सुबुह जो अची उथारींदो हो, मूंसां गॾु किनी छेड़खानी। दरअसल मुंहिंजे पीउ खे छड़ो मूंसां तकलीफ़ कोन हुई, उनखे खोड़ सारी मायुनि सां तकलीफ़ हुई। अहिड़ियूं खोड़ सारी मायूं जंहिंसां उन संबंध ठाहियो हो। इहो ॾाढो ॾुखियो हो। मूंखे इहो चवणु ख़ुशी थींदी आहे कि परमेश्वर मुंहिंजे मथां महिर कई ऐं पंहिंजे पाण खां माफ़ी घुरी। कुझु वक़्तु लॻो उहो करण जे लाइ। मां हुननि खे माफ़ कयो, पूरी तरह सां माफ़ न कयो हुयो। मूंखे इहो सम्झ में आयो कि जंहिंमहिल प्रभु मूंखे चयईं कि पंहिंजे माउ पीउ खे वठी अच हिते सेंट लुइस में अची करे रहे उन्हनि खे ऐं पंहिंजे घर जे पासे में घरु वठी ॾियनि, देखभाल कर जेसिताईं जीअर आहिनि। मां सोचियो जॾहिं तव्हां मज़ाक था कयो मूंसां गॾु, इहो गंदो मज़ाक न कयो। न प्रभु, मां न ईअं न कंदमि। इहो प्यार करण वारा प्रभु आहिनि। छो त ॾिसो उहे अहिड़ी जॻह ते हुया, मूंखे साल में हिकु ॿ दफ़ो वञणो पए, उते वञी करे छुटी मनाए सघां ऐं उन जे बारे में सोचियां।
प्रभु चईं बीमार आहिनि, बुज़ुर्ग आहिनि। मां चयो ठीकु आहे, उन्हनि मुंहिंजे लाइ छा कयो? ख़बर अथव उन छा जवाबु ॾिनो? तूं साह थी खणे, उहे हिकु पिया हुया, तोखे जीवन ॾिनो आहे। उहो मुंहिंजे लाइ जाम कठिन हुयो। प्रभुअ तेसिताईं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई। मूंखे जानकारी हुई जॾहिं प्रभु मूंसां गॾु निटनि पिया, ऐं इहो ख़बर बि हुई कि प्रभु अहिड़ी ॻाल्हि कुझु न चवंदा जेके मूंखे न करणी हुजे। मां चाहींदी आहियां प्रभु हमेशह तव्हांखे उहो ई करण लाइ चवंदा जेको तव्हां करणु चाहींदा आहियो। जॾहिं तव्हां पंहिंजी गवाही ॿुधाई तॾहिं असांजे लाइ सम्झणु इहो सवलो हूंदो आहे कि अकेलेपन ऐं ठुकराए वञण जी अनुभूति ॾाढी ख़ासि हुई। कीअं तव्हां उन तरीक़े सां जीत हासिल कई ऐं ठुकराए वञण जे भावनाउनि जी सॼी ज़िंदगी ते तव्हांजे अलॻि अलॻि रिश्तनि ते ठही कोन सकी। हिकु ॻाल्हि त पक आहे जिंजर, जंहिंसां गॾु बि बुरो वर्ताव थियो आहे, भले उहो कोई शोषित ज़ाल हुजे, कोई साथी हुजे जेको वफ़ादार न हुजे, माउ पीउ हुजनि तव्हां सां सही तरीक़े सां प्यार न कया हुजनि, जेको बि आहे अहसासु करायो आहे तव्हांजी ज़रूरत कोन्हे, उहे गोॾ वथल हूंदा आहिनि ऐं उहे महसूसु कंदा आहिनि कि उन्हनि में कुझु सम्झ कोन्हे। उहो हिते ख़बर कोन हूंदी आहे कि कीअं रखियो वियो आहे। जनमु ॾियण वारे माउ पीउ उन्हनि खे उते छो छॾियो? ऐं जाम सुठी ॻाल्हियूं आहिनि, महसूसु थींदियूं आहिनि कि प्रभु असांखे संबंध जे बारे में ॿुधाईंदा आहिनि ऐं सुठे तरीक़े सां असांजी देखभाल थींदी आहे। दरअसल असां प्रभु सां रिश्तो जोड़ियूं था, उहे तव्हांखे सत्वना ॾियणु लॻंदा आहिनि। इन करे ॾाढो ख़ासि हूंदो आहे पंहिंजे मन जो निवरीकरण करणु ऐं सचपच छा खपे, प्रभु तव्हांजे लाइ छा थो करे, इहो तव्हांखे सिखणो आहे। ऐं जंहिं महिल असां ॻाल्हियूं कंदा आहियूं प्रभु छा कयो आहे, रोमियो 12:1-2 में ॿुधायो आहे त असांखे जीवन में उन लाइ सुठी योजना ठाहिणु खपे। उन सुठी योजना जो तजुर्बो कोन करे सघंदा जेसिताईं तव्हां मन में सुख जो चङी तरह निवरीकरण न कंदव। इन करे उहो सभई भावनाऊं मटिजी वेंदियूं जॾहिं असां वचन जे अध्ययन करणु शुरू कंदव। वचन जो अध्ययन करण सां गॾु प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारणो आहे। असांखे ख़बर आहे माण्हू हमेशह पुछंदा आहिनि कि प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारणु भले असांखे छा करणु खपे। इन में कुझु पक कोन कयो, पर तव्हांखे छा करिणो आहे तव्हांखे इहो वक़्तु कढणो आहे ऐं उन वक़्त सां प्रभु तव्हां सां गॾु हूंदा, इहा ज़रूरत हुजे। ऐं पोइ अलॻि अलॻि शयूं अलॻि अलॻि वक़्त ते थींदी रहंदियूं ऐं तव्हां प्रार्थना कंदव, अध्ययन कंदव, ॻाईंदव, पर जेको बि ॻाल्हि आहे उहो जाम ज़रूरी आहे। ऐं जीअं जीअं तव्हां वचन जो अध्ययन कंदव, प्रभु सां गॾु वक़्तु गुज़ारींदव, महिमा ते आस्ते आस्ते उहो बुरी भावनाऊं ख़तमु थी वेंदियूं ऐं हमेशह लाइ तव्हांजो शोषण थींदो रहियो इहो तव्हां विसरी वेंदव। कंहिंखे माफ़ करण जो इहो मतिलबु हुजणु ज़रूरी कोन्हे कि अहिड़ी हालत में रहो जिते तव्हांजो शोषण थिए ऐं मार पीट थींदी रहे ऐं उन प्रक्रिया में तव्हांखे सचपच उहो प्रक्रिया में हमेशह ग़लति भावना अचंदी रहनि। सुभाणे प्रभु तव्हां सां गॾु आहिनि ऐं हालतुनि में अचनि था ऐं तव्हांखे चवनि था कि तव्हांखे ज़रूरत पवंदी, ऐं जेके नामुमकिन लॻंदो आहे उहो बुरो लॻंदो ऐं बहुमत थी रहंदो कि जेको तव्हांखे बहुधा लॻंदो आहे उहो तव्हांखे चवंदो कि तव्हां उन सां अलॻि थी वञो ऐं तव्हां पंहिंजो फ़ैसिलो खणो। फ़ैसिलो कयो, जेको तव्हां कयो था उहो तव्हां प्रार्थना कयो ऐं तव्हांखे इहा कोशिशि करणी आहे कि तव्हां उन्हनि खे परते कयो ऐं तव्हांखे न वणंदो तव्हां उनखे परते करे प्रभु जे अॻियां अचो, पर तव्हां हमेशह प्रार्थना कयो ऐं उहो ई कयो जेको यीशुअ कयो हुई। जंहिं महिल उन चई त उनखे चई माफ़ कयो। इहो जाम ज़रूरी आहे तव्हांजे लाइ, तव्हां माफ़ कयो। ख़ासि आहे कि तव्हां पंहिंजो दिलि ॾुखाइण वारा आहियो, उन जे लाइ जाम ज़रूरी आहे, छो त माफ़ कोन करणु तव्हांजी आत्मा में ज़हर ऐं करवाहट वांगुरु आहे। तव्हांजे जीवन में हमेशह करवाहट रहंदो, उन सां पीछो छॾाए छॾियो। जॾहिं असां मुंहिंजे माउ पीउ खे वठी आयासीं सेंट लुइस में, उन जे लाइ घरु वरितोसीं, असांजी सॼी बचति ख़तमु थी वई। असांखे उन्हनि खे गाॾी वठी ॾियणी पई, उन्हनि जी गाॾी ॾाढी पुराणी हुई, उन्हनि खे हमेशह राशन भराए करे ॾियणो पवंदो जंहिं महिल बि खपे, असांखे उहो करिणो पवंदो हुयो। 3 साल गुज़री विया, मुंहिंजे पीउ में थोरो बि फ़र्क़ु कोन हुयो। तेसिताईं उहो उन जी हालत आई जॾहिं उहो कॾहिं कॾहिं असां सां गॾु छुटियुनि में गिरजे वञणु लॻंदा हुया।
हिकु ॾींहुं सुबुह जो थैंक्स गिविंग में मुंहिंजी माउ मूंखे फ़ोन कयो कि तुंहिंजे पीउ खे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे, तूं हिते अचु। लॻभॻि 3 हफ़्तनि खां ईअं पिया आहिनि। मूंखे वजह ख़बर हुई, सुठो थींदो अगरि तूं हिते ईंदीअ। त देव ऐं मां हुते वियासीं। उन्हनि मूंखे ॾिठो ऐं रोअणु शुरू करे छॾियो ऐं मूंखे चयईं कि मूंखे माफ़ु कर। ऐं मां ॾाढो शर्मिंदा आहियां। 3 सालनि खां तोखे चवण जी कोशिशि थो कयां ऐं शायदि मर्दानगी कोन्हे मुंहिंजे में। उन्हनि देव खे ॾिसी करे चयो कि तुंहिंजी जॻह ते ॿियो कोई मर्द हुजे हा त मूंखे मारे छॾियां। तूं मूंसां गॾु सुठो कयो आहे। ऐं पोइ मुंहिंजे पीउ मसीह खे क़बूल कई। असां 10 ॾींहंनि खां पोइ उन्हनि खे बपतिस्मा ॾिनो। आमीन। उन्हनि जी मृत्यु 3 साल पहिरीं थी वई, पर सचपच मटिजी वियो। मुंहिंजो मतिलबु आहे सचपच उहो प्यारो बुज़ुर्ग हो ऐं सचपच उन जे गिटे ते चुमी ॾेई सकंदी हुअमि। ऐं इन तरीक़े सां हिकु नर्क ते पलटवार हो। इन सभिनीनि जे विच में प्रभु काथे हो? अचो 1 मिंट इन जे बारे में ॻाल्हायूं। मुंहिंजे नए सर जनम थियो हुयो जॾहिं मां 9 सालनि जी हुयसि ऐं असल में लिकी लिकी करे माइटनि सां गॾु गिरजे वेंदी हुयसि ऐं उन्हनि जे दक्षिण पूर्व जेकी ॻाल्हि हुई उन में रही करे मां हमेशह उन्हनि सां गॾु वेंदी हुयसि। भलाई जी जेकी सर्विस थींदी हुई उहो हमेशह कंदी हुयसि। मुंहिंजे माउ पीउ जेको बि मूंसां गॾु कयो उहो हमेशह मूंखे लूथरन आर्तवार जे स्कूल में मोकिलींदा हुया, जिते पाड़े वारनि सां गॾु मां घुमणु वेंदी हुअमि। जंहिंमहिल राति जो मां इहो कोशिशि कई हुई त मूंखे करिणो आहे, मां इन लाइक़ु आहियां, ऐं मां उन राति जो ऐं उन्हनि खे चयो असां किथे सुरक्षित थी सघंदा आहियूं। मां हमेशह इहा ई कोशिशि कई हुई। ऐं उन ई राति पादरी माण्हू खे वेॾीअ ते कोन सॾु कई। मूंखे ॾाढी निराशा थी वई, पर मां हिते शायदि बीह करे हिमत कई हुई त मां पंहिंजे ॿियनि जे हथ पकड़े अॻियां वियमि। तव्हां मूंखे बचाईंदव? मूंखे यादि आहे उन्हनि मोक्ष जी प्रार्थना कई हुई। उन्हनि खे ॾाढो बुरो महसूसु थियो हुयो छो त उन्हनि वेॾीअ ते कोन सॾु कयो हुयो। असां सां गॾु मोक्ष जी प्रार्थना कई ऐं मां सचपच पक तरीक़े सां सम्झी वयसि। उन वक़्तु ई मुंहिंजा पाप घटिजी विया आहिनि, मूंखे महसूसु थियो ऐं मूं मां उहो गुज़री वियो आहे जेको मुंहिंजे अंदरि हुयो ऐं मूंखे अॻियां वधणो आहे। मूंसां गॾु ॻाल्हाइण वारो कोन हो। मां पंहिंजो मथो ॾाॾीअ जे अच्छे घर सां लिकायो हो, जिते मुंहिंजा भाउ भेण लिकण विया हुया। मां जाके छॾियो ऐं मां विरोध कयो। हमेशह शैतान ईअं ई कंदो आहे, तव्हांखे ॿुधाईंदो कीअं लालच करणी आहे। मूंखे महसूसु थींदो आहे। मां पंहिंजे पीउ जे मरी वञण जी प्रार्थना कई कि उहो मरी वञनि, मुंहिंजी माउ उन्हनि खे छॾे ॾे। ऐं मां इहा बि प्रार्थना कई कि उहो ईअं कोन थियो। प्रभु मुंहिंजी मदद छो न कई? मां प्रार्थना कई हुई कि ईअं थिए उहो थिए, पर नंढी मासूम हुयमि जेको मूंसां गॾु ईअं थियो हुयो। मां तव्हांखे ॿुधायां थी जेको मुंहिंजे अंदरि आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी जेको स्पिरिचुअल अंदरि अची वियो आहे उहो धार्मिक थी करे ॿाहिरि निकिरे थो। ख़बर अथव, मां तव्हांखे सम्झाए सघंदी आहियां कि मुंहिंजी कहिड़ी हालति हूंदी हुई। प्रभु मुंहिंजी ॻाल्हि छो न सम्झी, पर जेको उन मूंखे सम्झाई उहो अॻियां वधण लाइ, सहन करण लाइ। मां तव्हांखे हिन करे थी ॿुधायां त तव्हांखे कंहिं महिल इहो महसूसु थींदो हूंदो, पर तव्हांखे इहा प्रार्थना करणी आहे। ऐं मां सोचींदी आहियां कुझु महान कम हुया जेके प्रभु कया आहिनि मुंहिंजे लाइ, ऐं महानता हमेशह रहंदी। कंहिं ॾींहुं मां कुझु सुठो करण वारी आहियां। मूंखे विश्वास आहे तव्हांजे अंदरि उन जो बिज बोयो अथई। जेतिरो तव्हां कल्पना बि नथा करे सघो उहो तव्हांजे अंदरि हूंदो आहे। पर शैतान कोशिशि कंदो आहे असांखे हेठि किराइण जी, उहो असांजी इज़त ऐं महत्वपूर्ण घटाइण जी, माण्हुनि जे ज़रिए असां सां गॾु बुरो वर्ताव। पर मां चाहींदी आहियां कि अॼु तव्हां सम्झी वठो, भले ई मुंहिंजो शोषण पियो थिए ऐं ठुकरायो पियो वञे, ईअं लॻंदो आहे ॼण मुंहिंजी कोई मदद नथो करे, उन सभिनीनि जे विच में प्रभु जी हिकु योजना आहे। प्रभुअ जी हिकु योजना आहे। मां तव्हांखे इहो सम्झाए कोन थी सघां, इन करे मूंखे पंहिंजो
पर सालनि ताईं मां चयो आहे, बेशक मुंहिंजी इच्छा हूंदी हुई, मुंहिंजो कॾहिं शोषण न थियो, पर प्रभु मुंहिंजी मदद कई। लॻभॻि 3 साल पहिरीं मां इहो चयो कि काश मुंहिंजो शोषण न थियो हुजे हा। प्रभु मूंखे रोके करे चईं कि इहो न चओ। ऐं हुन खां पोइ सोचियो कि मां सम्झी वियसि, मूंखे ख़बर आहे, पर ख़ुशी आहे इहो थियो मूंसां। उन जी वजह छा आहे? छो त हाणे मां उन खां बहितर इंसान आहियां जेकी मां पहिरियों हुयमि। मूंखे ख़बर कोन्हे ईअं कीअं सम्झायां, पर मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे प्रभु मूंसां विस्तार कयो आहे। उन ज़रिए मुंहिंजो भलो कयो आहे, जंहिंजे ज़रिए शैतान बुरो करणु बंदि करे छॾियो अथई। ऐं हिन खां सुठी इंसान आहियां। जिते तव्हां मूंखे ॾिसो था, तव्हां बि थी सघंदव। मां ताक़तवर आहियां, प्रभु खे चङी तरह सुञाणे थी सघां, तकलीफ़ुनि खे सम्झी थी सघां, ऐं तव्हां सां गॾु इहो थींदो ऐं मां तव्हांजी मदद करे थी सघां। तव्हां अॻियां वधो पंहिंजे पाण में, उन दुख में तव्हां अॻियां वधंदव। प्रभु तव्हां सां ॻाल्हि कंदो, उहो तव्हां सां गॾु आहे, उहो तव्हां सां प्यार थो करे, उहो तव्हांखे अॻियां आणणु थो चाहे ऐं चाहे थो कि तव्हां अॻियां वधो। उन ते शक न कयो कॾहिं बि। तव्हां ईअं कंदव, तव्हां कोई अहिड़ी माणी खे ॾिसंदव, आमेन, तव्हां ख़ूबसूरत ॾिसो पिया कि भलाई थी रही आहे तव्हां सां गॾु। उते वञी करे, उते पहुची करे तव्हांखे ॿाहिरि कोन कढी सघंदो। उहो तव्हांजे पेर पथर ते रखंदो, उहो तव्हांखे ख़ुशहाली जीवन ॾींदो ऐं तव्हांखे श्रृंगार ॾींदो, जंहिंसां तव्हां ॿाहिरि निकिरी सघंदव। तव्हांखे बोझ वारी भावना कॾहिं बि न ॾींदो, पंहिंजी महिमा सां तव्हांखे अॻियां वधाईंदो ऐं तव्हांखे चवंदो कि तव्हांजे मथां हमेशह महिर थींदी हुन सां। ऐं उहो प्रभु जी स्तुति कनि ऐं अॻियां वधनि जीवन में। हाणे चओ हालेलुया। हालेलुया। ख़बर अथव, मां तव्हांखे पंहिंजी आखाणी चवंदे ॿुधो आहे ऐं तव्हांखे कुझु विवरण ॿुधाइनि जेको तव्हां चवंदा आहियो। मूंखे जाम दुख थियो हुयो जंहिंमहिल तव्हांजी बचपन जी आखाणी ॿुधी हुई ऐं मां ॾिसंदी आहियां अॼु, ऐं जेको प्रभु तव्हांजे मथां उहा चङाई कई आहे। पर मां पोइ बि उन माण्हुनि जे बारे में सोचींदी आहियां जेको चवंदा आहिनि, मुंहिंजे लाइ कमु कोन कंदो हो, पर हाणे बि मुक़ाम ते आहे, मूंखे कोन मिलण वारी आहे उहा चङाई जेके जॉइस खे ॾिनी आहे प्रभु। त कीअं तरीक़े सां तव्हां सभिनीनि खे सम्झाईंदा आहियो, कंहिंजो बि कीअं प्रभु अलॻि तरीक़े सां सम्मान कोन कंदो आहे, सभिनीनि खे साॻियो कंदो आहे। ख़ैर, अगरि तव्हां इहो DVD ॾिसंदा आहियो ऐं सोचींदा आहियो कि जेको जिंजर चई जॉइस लाइ कयो आहे ऐं मुंहिंजे लाइ न, मुंहिंजो मतिलबु आहे विश्वास क़दम हुजे, हिकदमि थी करे उहो ध्यानु ॾियो। टपो आहे कि तव्हांखे हमेशह चवणो आहे, जेको तव्हांखे मञणो हुजे कि तव्हां इहो मञो ऐं ॾिसंदा आहियो कि मूंखे विश्वास आहे प्रभु मुंहिंजे लाइ बि कंदो। मूंखे सचमुच विश्वास आहे कि प्रभु कंदो। मां उमेद थी कयां, विश्वास थी कयां कि मां पंहिंजे जीवन में कुझु सुठो थियणु चाहींदमि। ऐं केतिरा दफ़ा असां हीअं चवंदा आहियूं ऐं तव्हां इहो कयो ऐं तव्हांखे हिन खे 100% ताईं विश्वास आणणो आहे, जीअं तव्हांखे प्रभु सां गॾु उहो करण जी ज़रूरत कोन पवे। ऐं ख़ाली विश्वास कयो कि प्रभु विश्वास कनि था कि तव्हांखे विश्वास आहे, माण्हुनि जी परवाह आहे, ऐं तव्हां जेको बि मुश्किल कमु कयो था, जीअं तव्हांखे ख़बर पए कि तव्हां कंहिंजी मदद लाइ उहो मञंदव ऐं तव्हां छा था ॾिसणु चाहियो जेको तव्हांजे जीवन में थिए, तव्हां उहो कुझु वचन ॾिसो ऐं तव्हां ख़ाली उहो वचन खणी सघंदा आहियो ऐं तव्हां चई सघंदा आहियो। वचन 10 में इक़रार कयो था कि मुंहिंजे पीउ मूंखे ठुकरायो हुयो पर प्रभु मूंखे स्वीकार कयो आहे। ऐं मुंहिंजी हिकु ॻाल्हि जी ख़बर पई आहे कि जेको विज्ञान जे हिसाब सां असल में असांजी बनावट थींदी आहे, त असां उन विज्ञान जे तरीक़े सां साबित कयो आहे, असांखे उन ते वधीक विश्वास आहे। जेको असां पाण खे चवंदा आहियूं उहो ॿिए खे बि चवंदा आहियूं, प्रभु खे तोसां प्यार आहे, उहो चवंदा आहियूं मूंखे त ईअं नथो लॻे। पर अगरि हर ॾींहुं जोर सां 5 दफ़ा चवणु शुरू कंदव कि प्रभु प्यार कंदा आहिनि, प्रभु प्यार कंदा आहिनि, सचमुच प्यार कंदा आहिनि,
त खणो तव्हां उन ॾींहुं सोचणु शुरू कंदव शायदि प्रभु मूंसां प्यार कंदा आहिनि। यादि रखो हिकु ॻाल्हि इहा आहे ऐं तव्हां पंहिंजे पाण खे इन गहरे संबंध में जोड़े कंदा आहियो ऐं चङाई थी सकंदी आहे। बाइबल हमेशह असांखे इहो ई सेखारींदो आहे त असांखे हमेशह पंहिंजे पाण सां उहो ग्रहण करणु खपे। उहा शिक्षा जेकी मिले थी असांखे सेखारिणो आहे कि तव्हां पंहिंजी पाण खे सिखो। मुंहिंजी शिक्षा जी किताब तव्हांखे मिले थी त तव्हां शुरू कयो इक़रार करणु, छाकाणि त असांखे दुश्मन खे हटाइणो आहे, उन सां सहमत न थियणो आहे। मां गिरजे वेंदी हुयमि, अहिड़ी ॻाल्हियूं चवंदी हुयमि जिते मां कॾहिं बि कुझु कोन करे सघियां थी। मुंहिंजे जीवन में हमेशह बुरो हाल थियो, काश मुंहिंजो शोषण कोन थियो हुजे हा, मां ईअं कयां, पाण ते दया कयां। ऐं ख़बर त तव्हां उन मुक़ाम ते ईंदव जिते तव्हांखे ख़बर पए त तव्हांखे कुझु कोन चई सघो। जिते मूंसां गॾु थियो हुयो, ख़बर अथव हमेशह मां छा चवंदी हुयमि, मुंहिंजे जीवन में सुठी सुरक्षा हुई ऐं शुरूआत थी। तव्हां बि चई था सघो संपत्ति थियण वारी आहियां, पर अॼु हाणे तव्हांखे वक़्तु बदिलणो आहे पंहिंजे पाण में, जिते तव्हां चई सघो मां विश्वास जी उहो टपो हणण वारी आहियां। मूंखे विश्वास आहे कि प्रभु कंहिंजे लाइ बि इहो करे सघंदा आहिनि। छा हाणे तव्हां माण्हुनि सां गॾु प्रार्थना कंदव जीअं उहो इहो कदम खणण लाइ शुरू करे सघनि ऐं पंहिंजे दम ते? हा, मुंहिंजी प्रार्थना आहे कि तव्हां सम्झी वठो प्रभु तव्हां सां प्यार थो करे। भलो ई तव्हांजे जीवन में तव्हां सां गॾु जेको बि थियो हुजे, भले ई तव्हांजे जीवन में कहिड़ी गहरी ॻाल्हि हुजे, उहो तव्हांखे मथे आणींदो, उहो तव्हांखे कॾहिं न छॾींदो। प्रभु पंहिंजे वचन सां तव्हांजो मन हल्को कंदो, तव्हांजी भावनाउनि खे ऐं तव्हांजे आर्थिक मदद लाइ उहो तव्हांखे सामाजिक जीवन ॾींदा, तव्हांजी मदद करे था सघनि ऐं उहो करणु चाहिनि था। हर वक़्तु लॻंदो ऐं सवलो कोन्हे, पर बंधन बि रहणु इहो सवलो कोन्हे। कुझु कम जल्दी थींदा, कुझु देरि सां थींदा, पर अॼु तव्हांखे विषय ते फ़ैसिलो करणो पवंदो कि तव्हां विश्वास कंदव ऐं इहो कदम खणंदव, हिमत न हारींदव। हिकु फ़ैसिलो करे छॾियो, जंहिंमहिल शुरू कयो तव्हां हिमत न हारींदव। प्रभु तव्हां ते हिमत न हारींदो। तव्हां ते अगरि तव्हां सचपच ईमानदार आहियो, सचपच चाहींदा आहियो हे पंहिंजे जीवन में इहो सॼी भलाई थिए ऐं चङाई थिए, ऐं प्रार्थना कयो मूंसां गॾु, मूंखे विश्वास आहे इहो पूरो थींदो ऐं यात्रा शुरू थींदी तव्हांजी। उनखे तव्हांखे ॾिसो था ऐं तव्हांखे मुक्तिदाता खपे त तव्हां उन माण्हुनि जे लाइ कॾहिं बि मसीह में रही करे पंहिंजे जीवन जो न्योतो ॾियो। मां हमेशह ताक़त वारी प्रार्थना कंदी आहियां, जीअं बुनियादी रूप ते उहो प्रार्थना पूरी थिए ऐं तव्हां यीशु खे पंहिंजे जीवन जे बारे में ॿुधायो। उन खां पोइ असां प्रार्थना कंदासीं मिली करे ऐं चङाईअ लाइ। त अचो मिली करे प्रार्थना कयूं। नंढा नंढा शब्द चवंदमि, तव्हां बि चओ। पिता प्रभु मूंखे तव्हां सां प्यार आहे। यीशु मूंखे तव्हांजे मथां विश्वास आहे। मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे यीशु। मूंखे विश्वास आहे कि तव्हां मुंहिंजे लाइ क्रूस ते मरिया। मूंखे ख़बर आहे कि मां हिकु पापी आहियां। मां पंहिंजे पापनि जे लाइ शर्मिंदा आहियां। मुंहिंजी विनती आहे मूंखे माफ़ कयो। तव्हां मुंहिंजे पापनि जी क़ीमत ॾिनी आहे। यीशु हाणे तव्हां पंहिंजे जीवन में स्वीकार कयो। पाण खे तव्हांखे सौंपियां थी मां हाणे बि पंहिंजे जीवन लाइ तव्हांखे हवाले करे थी छॾियां। मूंसां गॾु कमु कयो ऐं क़बूलु कयो जीअं करिणो अथव। मूंखे विश्वास आहे कि मुंहिंजा पाप माफ़ थी विया। मूंखे मोक्ष मिली वियो आहे। मां स्वर्ग में वञण वारो आहियां। मां सफ़र जो मज़ो वठण वारो आहियां। प्रभु मां पंहिंजो जीवन तव्हांखे समर्पित करण वारो आहियां। तव्हां चङो कयो। मुंहिंजी वेनती आहे कि मूंखे चङी तरह भलो कयो। उहो सभु मूंखे ॿेहर मिले जेको मां जीवन में विञायो। मुंहिंजी प्रार्थना आहे मुंहिंजे जीवन में न्याय कयो उन सभु ॻाल्हियुनि जे लाइ जेको मूंखे दुख पहुचायो ऐं मां कंहिंखे पहुचायो हुजे त मूंखे प्रार्थना करे माफ़ कयो। उन्हनि जे लाइ उन्हनि जी भरपाई कंदमि ऐं उहो ग़लति कमु बदिले छॾियो ऐं उहो रस्तो ॾेखारियो जेको मां सुठो करे सघां। पिता परमेश्वर मूंखे चङाई खपे, पर मूंखे ख़बर आहे मां पाण इहो कोन कंदमि। इन करे मुंहिंजी प्रार्थना आहे कि तव्हां चङो कयो। चङी तरह मां तव्हां सां गॾु कमु कंदसि ऐं हिमत कोन हारींदसि।
कमु पूरो कोन थींदो। हुन सभु शयुनि लाइ महिरबानी जेको तव्हां कयो, उन जे लाइ महिरबानी जेको तव्हां हिन वक़्तु कयो आहे, ऐं उन जे लाइ महिरबानी जेको तव्हां कंदव भविष्य में, यीशु जे नाले ते, आमीन। ख़ैर, तव्हां मुंहिंजे ख़्याल सां अॻियां वधायो हिकु नए जीवन जे तरफ़। जॉयस मायर मिनिस्ट्री असां हमेशह मदद लाइ तयारु आहियूं ऐं हाज़िर आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदासीं उहा शिक्षा, उहा CDs DVDs तव्हां असांखे फ़ोन करे था सघो असांजे दफ़्तर में, ऐं जॾहिं बि तव्हांखे कुझु ज़रूरत हूंदी असां सम्झंदासीं ऐं तव्हांजी मदद करण लाइ हाज़ुर थी वेंदासीं। मूंखे सचमुच विश्वास आहे कि उहो तव्हांजे लाइ फ़ाइदे वारियूं थींदियूं। असांखे तव्हां सां प्यार आहे ऐं मां इन वचन सां ख़तमु करणु चाहियां थी। प्रभुअ जो धन्यवाद हुजे जेको मसीह में हमेशह असांखे जीत जे उत्सव में ऐं जीत जी ट्रॉफी जे रूप में अॻियां ऐं पंहिंजे ज्ञान जी खुशबू असांजे ज़रिए सभिनीनि हंधि फैलाए थो। प्रभु तव्हांखे चङो कंदो, प्रभु तव्हांजो इस्तेमालु कंदो ॿियनि माण्हुनि खे चङो करण लाइ। प्रभु जी महिर थिए। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।